बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां एक्सरसाइज नंबर 1.5 जो टियों जेको हिसो आहे, फाइंड द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर, यानी कॉन्जुगेट असां ॻोल्हींदा आहियूं। हाणे हीअ असांजो आयोटा फॉर्म आहे, हिन जो असांखे कॉन्जुगेट करिणो आहे। कॉन्जुगेट में असां लेट हीअ ज़ेड हीअ कॉन्जुगेट जी साइन आहे इक्वल टू कंदासीं 3 + 2i जेको दर्जो मिलियल आहे। उन खां पोइ हुनखे असां इहे लिखी ॾींदासीं कॉन्जुगेट। जॾहिं कॉन्जुगेट थींदो आहे त उन में जेको असांजो इमेजिन नंबर आहे उन जी जेकी साइन हूंदी उहा सिर्फ़ु चेंज थींदी। यानी असांजो रियल नंबर 3 आहे + 2i इमेजिन नंबर आहे, प्लस आहे त इहो -2i थी वेंदो। यानी असांजी बार जेकी हूंदी उहा कॉन्जुगेट ख़तम बि थी वेंदी। अहिड़े नमूने हीअ असांजो कॉन्जुगेट आहे, हीअ असांजो आंसर आहे। हिन ॿिए नंबर हिसाब जेको मिलियल आहे ऑर्डर पेयर में मिलियल आहे -1, 1। हिन जो असांखे कॉन्जुगेट कीअं करिणो आहे, लेट ज़ेड कॉन्जुगेट इक्वल टू -1, 1। हीअ ऑर्डर पेयर आहे, कॉन्जुगेट निशानी थी वई। ज़ेड कॉन्जुगेट इक्वल टू यानी असां कहिड़े सां बि हिन सां खणी सघंदा, x y z सां, ज़ेड सां खयूं इक्वल टू। त हीअ असांजो जेको आहे इहो असांजो रियल नंबर आहे, इहो असांजो सेम रहंदो। हीअ जेको आहे इमेजिन नंबर जेको आहे उहो हिते असांजो प्लस में आहे, प्लस आयोटा हूंदो आहे। यानी इहो असांजो थींदो हाणे -1 आयोटा। पोइ हाणे 1 लिखूं न लिखूं त सही आहे असांजी, यानी -1 ईंदो। हीअ असांजो थींदो कॉन्जुगेट। नंबर 3 मिलियल आहे 1 - आयोटा। हिन में 1 जेको आहे हिन खां लेट साॻे नमूने न खणंदासीं, ज़ेड कॉन्जुगेट इक्वल टू 1 - आयोटा। 1 जेको आहे असांजो उहो रियल नंबर आहे, सेम रहंदो। आयोटा इमेजिन नंबर माइनस में आहे, छा थींदो प्लस आयोटा। हिते बि असांजो 1 असांजो लिखूं या न लिखूं फ़र्क़ु नथो पए। नंबर 4 जेको असांजो मिलियल आहे उन में असां लेट था खणूं ज़ेड कॉन्जुगेट, दर्जो जेको मिलियल आहे 3/4 प्लस ब्रैकेट वारा -4/5 आयोटा। हाणे में असांजो रियल नंबर कहिड़ो, हीअ त असांजो रियल नंबर आहे, हीअ कॉन्जुगेट, ठीकु आहे। हिनखे बि हिते कॉन्जुगेट ॾींदासीं। हीअ असांजो रियल नंबर आहे, इहो असांजो सेम रहंदो। हीअ असांजो जेको इमेजिन नंबर आहे, हीअ निशानी साइन न, हीअ आयोटा हिन सां गॾु आहे, माइनस में आहे त इहो छा में थींदो प्लस। असां इहा प्लस ॾेई 4/5 आयोटा। जेकर असां ब्रैकेट में ॾींदासीं त ब्रैकेट में असां ॾेई साम्हूं हीअ प्लस ॿई साॻी, पोइ हिकु ई प्लस करे लिखंदासीं, प्लस × प्लस या प्लस में आहे। ब्रैकेट में लिखो या न लिखो ॻाल्हि सही आहे। इहो असांजो कॉन्जुगेट।